वालेकुम यूट्यूब दोस्तों में तव्हांखे सौंदा आऊं जुमन जिंदणी दोस्तों अॼु मां ही वरी ॿ किताब आहिनि जेके कैरियर काउंसलिंग ते आहिनि निज पंहिंजी सिंधी ॿोली में लिखियल आहिनि तर्जुमो न आहिनि थियल ही नौजवाननि जे महिनत कई आहे डॉक्टर शाह मुराद चांडियो जो कामयाबु शागिर्द कैरियर काउंसलिंग ते ही आहे शाह मुराद चांडियो जंहिं जेको आहे सो किताबु ॾिनो आहे ज़बरदस्ती दोस्त आहे ॾाढो भलो लिखियो अथई इन जो तारीफ़ मां कराईंदो थो हलां। ॿियो आहे तिनी खे तालीम जी सरमंद कोसे जो हीअ बि हिकु ॾाढो ज़बरदस्त कैरियर काउंसलिंग ते जेको आहे सो हीअ दोस्त आहे सरमन चांडियो जंहिं ॾाढो भलो लिखियो आहे ॾाढो बहितरीनु लिखियो आहे कैरियर काउंसलिंग ते। दोस्तो असांखे जॾहिं त असां उर्दूअ में क़ासिम अली शाह खे पढ़ूं था ॿिया बि आहिनि उनखे ॿुधूं था पिया असांजा नौजवान खे घुरिजे त असांखे पंहिंजनि सिंधी जेके आहिनि कैरियर काउंसलिंग ते आहिनि उन्हनि खे बि पढ़णु घुरिजे उन्हनि खे बि सम्झणु घुरिजे हीअ जेको आहे सो असांजे सरमद खोसे जो किताबु आहे तिनी खे तालीम जी उन जा इहे फ़हिरिस्त आहे हीअ उन में जेके टॉपिक्स आहिनि कैरियर काउंसलिंग ते अॼु असां नौजवान खे सलाह ॾींदुसि त अंग्रेज़ी में पढ़नि था अमीर बेटा ग़रीब भाउ भेड़ो हिकिड़े किताब आहिनि कैरियर काउंसलिंग ते उहे पढ़नि था उहे पढ़णु घुरिजनि असांखे इंटरनेशनल बि पढ़णु घुरिजनि पर हीअ असांजे सिंधी नौजवान जी महिनत आहे इन्हनि खे बि असां जेको आहे सो रायगान न थियणु ॾियूं। डॉक्टर शाह मुराद चांडियो आहे हीअ उनजो बैक टाइटल आहे किताब जो जंहिं नसीर मेमन साहब हिन जो बैक टाइटल लिखियो आहे। हिन नौजवान जी बि ॾाढी भली महिनत आहे मूंखे त ॾाढो मुतासिर कयईं तॾहिं त मां हिन ॿई किताब ख़रीद करण महिल दोस्तो मां 15-20 मिंट हिकु हिकु किताब खे वेही उते बुक स्टॉल ते जेको आहे सो हीअ अर्पणा कई आहे दोस्त मां हिकु हिकु किताब खे 15-20 मिंट पाण वेही थोरो पढ़ियो ॾिठो पोइ ख़रीद कयुमि त यार न ॾाढी बहितरीनु महिनत आहे ऐं टॉपिक्स जेके आहिनि ॾाढा बहितरीनु आहिनि ऐं ॾाढे सुठे नमूने सां महिनत कई वई आहे ऐं मूं कुझु पढ़िया आहिनि कुझु अञा पढ़ां थो पियो हीअ जेको आहे सो असांजा टॉपिक्स आहिनि कामयाबु शागिर्द डॉक्टर शाह मुराद चांडियो जे किताब जा हीअ तव्हां ॾिसो पिया त नौजवान खे सलाह ॾींदो हलां त तव्हां अॼोको जेको दौरु आहे चैट GPT ऐं AI जो दौरु आहे उन हिसाब सां हिननि दोस्तनि खे महिनत करणु घुरिजे ऐं हिननि किताबनि मां इन्हनि मां सिखणु घुरिजे छो त दुनिया 4G 3G 5G खां हाणे टपी करे चैट GPT ऐं AI ते वञी पहुती आहे सो असांखे बि जेका आहे सो AI में ख़तरा बि त आहिनि छो त तव्हांजा फ़ोटू ॻाल्हाईंदा ऐं उन्हनि जो ग़लति कमु वठी सघंदा पर असांजे नौजवाननि खे घुरिजे त हू पाण जेके आहे सो सुठे नमूने ध्यानु ॾियनि ऐं पढ़नि हीअ दोस्तो ॾाढा निहायती किरायता किताब आहिनि ॾाढा भला किताब आहिनि ऐं हिन कैरियर काउंसलिंग ते असांजे नौजवाननि खे वधि में वधि महिनत करणु घुरिजे पढ़णु घुरिजे छो त हिते मुस्तक़बिल असांजा अक्सर नौजवान जॾहिं यूनिवर्सिटी पास करे पोइ प्राइमरी मास्टर था अची थियनि पर छा कनि मजबूरी आहे उहो को वॾो मसइलो कोन्हे मजबूरी आहे पर असांजे नौजवान खे ॿाहिरि मुल्कनि में वॾा माना हिकिड़ा मौक़ा आहिनि कैरियर जा हितां तव्हां सिखो हितां पिरायो ऐं मथे जेको आहे सो ॾाढा बहितरीनु मौक़ा आहिनि ऐं मथे महिनती नौजवाननि जी वॾी ज़रूरत आहे सो मां बार बार इहो चवंदुसि त कैरियर काउंसलिंग जे किताबनि खे ऐं जेके जो जदीद जेके असांजा अचनि था पिया किताब अंग्रेज़ीअ में छो त अॼुकल्ह जेको रेशो असांजे नौजवाननि जो ॾाढो तेज़ी सां कमीशन पास करे रहियो आहे तव्हां पाण ॾिसो था पढ़ंदा हूंदो सोशल मीडिया ते या प्रिंट या इलेक्ट्रॉनिक मीडिया ते त असांजे नौजवान केतिरी ज़बरदस्त महिनत करे रहियो आहे ऐं हीअ जेको आहे सो हीअ जेके टॉपिक्स आहिनि किताब जा तव्हां ॾिसी सघो था पिया त केॾा न बहितरीनु जेको आहे सो हिन दोस्त असांजे महिनत कई आहे किताब में महिनत हूंदी आहे लेखक जो वॾो ध्यानु हूंदो आहे नूर निचोड़ियल हूंदो आहे असां हिकिड़ी राय पढ़ी चवंदा हीअ बेकार आहे हीअं आहे हिन किताबनि खे तव्हां मुकमल मुतालो कयो पोइ जेकर न वणे त पोइ तव्हां उनखे पंहिंजे अंदाज़ सां रिजेक्ट करे सघो था बाक़ी ज़रूरी न आहे जेको मूं हिननि किताबनि खे सम्झो आहे पढ़ियो आहे ॾिठो आहे ज़रूरी न आहे त तव्हां बि उन अंदाज़ सां सम्झो ॾिसो छो त हर कंहिंजो नुक़्ते नज़र पढ़णु लिखणु अलॻि अलॻि आहे सो दोस्तो जेको आहे सो मां हिन चैनल ते त सिंधी किताब उर्दू किताबनि जो तजियो हल्को मुख़्तसिर जाइज़ो रखंदो रहंदुसि तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश हूंदी त घणो न लाइक कमेंट कंदा कयो ऐं वीडियो मुकमल ॾिसंदा कयो त जीअं अहिड़ा चैनल कैरियर काउंसलिंग जा हिते किताबनि ते सिंधी किताबनि ते जेको आहे सो पेश कंदा रहूं तव्हांजी सपोर्ट ज़रूरत आहे तव्हांजा लख लाइक वॾी महिरबानी ख़ुशि रहो आबाद रहो।